नाज़रीन, नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मस आर्ट्स नापा पारां सिंधी मज़ाहिर स्टेज ड्रामो इंसान ज़िंदाबाद ठठे जे हिकु शादी हाल में पेश कयो वियो, जंहिं में ज़िले ठठे जे सियासी समाजी मज़हबी शख़्सियत पागारो सईद अल्ताफ़ हुसैन शाह शिराज़ी, समाज चेगाण हरीश कुमार यारूशाह, साबिक़ वाइस चेयरमैन यूनियन काउंसिलर मकली वरीर मोहम्मद उर्स गंदरो, मीर हसन समो, अब्बास जमाली, फ़कीर इस्माइल राव, फ़कीर इस्माइल पलीजो, सईद इस्माइल शाह, मरहूम हसबानी, गुलजार अब्बासी, महबूब बलोच, कादिर परवानो, ख़ान नोहानी, प्रेस क्लब मकली सदर अकबल दरवाणी, अकबर एजाज़ वारायो, अली मोहम्मद दर्स समेत इलाइक़े जे हज़ारे माण्हुनि शिरकत करे अदाकारनि ऐं सदाकारनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई। उन मौक़े ते पागारो सईद अल्ताफ़ हुसैन शाह शिराज़ी, हरीश कुमार ऐं वरीर मोहम्मद उर्स गंदरो ऐं ॿियनि चयो त हिन घुट ऐं बुसट वारे माहौल में नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मस आर्ट्स नापा पारां अहिड़ा प्रोग्राम पेश करे हिन बहितरीनु क़दम खंयो आहे। हिते ठठे ज़िले जे आर्टिस्टनि इहो साबित करे ॾेखारियो आहे त हीउ बि पाकिस्तान जे कंहिं बि इलाइक़े जे आर्टिस्टनि खां घटि न आहिनि। हिन सिंधी स्टेज जो राइटर मंज़ूर सीतई आहे, जॾहिं त हिदायतकार अकबल दरवाणी, असिस्टेंट डायरेक्टर ज़ुल्फ़कार ईसाई समेत हिन प्रोग्राम जा इंचार्ज सीनियर सहाफ़ी अदाकार एजाज़ वारायो, कादिर जाखरो, यूसुफ मीरानी सां गॾु ॿांह ॿेली, शिराज़ वारायो, राजा तनवीर ख़ासकेली, अली मोहम्मद दर्स, वाहिद शोरो, डी बे नारेजो, शहबाज शेख जिन्हवा। हिन ड्रामे में मज़ाहिर जे किंग ऑफ कॉमेडी ज़ुल्फ़ी शाह उर्फ़ बसर बादशाह, एम याकूब कलोड़ो, रशीद राजा, फ़हमीदा सहर, शकील बुबर, मिर्चू मवाली, फ़हीम मंगड़हार, मंज़ूर हिसास, ज़ोहेब साथी, साईं बख्श शांडियो, कादिर जाखरो ऐं अकबर दलवाणी पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे ख़ूब दाद हासिल कयो।